हमीरपुर माथेलो में सरहद भरिसां ॻोठ कर्नल मोड़ जो रहवासी 15 सालनि जो नींगर जावेद अली वल्द महियार चना गुज़िरियल 11 ॾींहं खां वठी लापता आहे, जंहिं जा वारिस सख़्त परेशान आहिनि। वारसनि पारां नींगर जे गुम थियण जो इतला सरहद थाणे ते ॾिनो वियो, पर सरहद पुलिस अञा मदद नाहे कई। वारसनि पारां अग़वा जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त असांखे ख़दशो आहे त असांजे नींगर खेसि अग़वा कयो आहे। नामालूम माण्हुनि पारां वारसनि जो इल्ज़ाम। लापता नींगर जा वारिस प्रेस क्लब पहुची नींगर जी ॻोल्हा ऐं बाज़ियाबी लाइ एहतिजाज कंदे चयो त असांजो नींगर 15 सालनि जो जावेद अली वल्द महियार अली चना 11 ॾींहं पहिरियां सरहद शहर सामान वठण लाइ वियो हो। खेसि रस्ते मां नामालूम माण्हुनि अग़वा करे खणी विया, जंहिंजो को बि 11 ॾींहं खां वठी ॾस पतो नाहे। असीं सरहद थाणे ते बार विया आहियूं, पर सरहद पुलिस असांखे टाला मटाला करे असांखे वापसि करे छॾे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।